हर साल जीअं पंहिंजे हबीब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे मीलाद पाक जी बाबरकत महफिल नसीब फरमाई आहे। शाल पंहिंजी बारगाह में ऐं पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में क़बूलियत जो शरफ नसीब फरमाए। शुक्रिया। सुभान अल्लाह जल्ल जलालुहु हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे मीलाद पाक जूं बरकतूं रहमतूं असां खे नसीब फरमाए। सॼो महीनो पाक मीलाद शरीफ जे महफिलन में रहियासीं। हर रात महफिलों पढ़ियूंसीं ॿुधियूंसीं। जाथे भी वञूं पिया मिठे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा उम्मती भलारा आशिक सगोरा उन मीलाद जी खुशीअ में ॼण त पंहिंजे कपड़न में न पिया मापिन। एॾी उन्हनि खे ख़ुशी पई नज़र अचे, एतिरो ख़ुश पिया थियनि, एतिरी ख़ुशी पिया मल्हाइनि। हिकिड़ो यकीन पियो थिए त ही जेका ख़ुशी आहे हाय हाय अल्लाह साईं पुट ॾींदो आहे, माण्हुनि जूं ख़ुशियूं मल्हाईंदो आहे, ओ शादियूं भी कंदो आहे, तोहरूं कंदो आहे, वग़ैरह वग़ैरह मौक़ा मिलंदा आहिनि। पर उन्हीं में खुशी जो इज़हार कंदो आहे, भत वग़ैरह कंदो आहे, छन्ना हणंदो आहे, महफ़िलूं सजाईंदो आहे। पर उन्हें में इहा उम्मीद हूंदी आहे त ही जेको मां ख़र्च करे रहियो आहियां मूंखे मन मुख मिलंदो, अल्लाह कंदो त मुंहिंजो ख़र्च निकिरी वेंदो। इहा भी उम्मीद हूंदी आहे। हिते मन मुख कुछ वठणो नाहे, अञा भी कुछ ॾियणो आहे, अञा भी कुछ हिते ॾियणो आहे। हाँ हिते माण्हू ॾेई रहियो आहे, ख़ुशी सां ॾिए पियो, ख़ुशी सां ख़र्च करे रहियो आहे। जेको भी ख़र्च थो करे ख़ुशी सां ख़र्च थो करे। आख़िरी ख़र्च तू करी छाजे करे थो? तुंहिंजे ख़र्च करण जो डबलिंग न करीस यार, जीअं हो तीअं सिधो हले। ये ख़र्च छाजे करे तू करे रहियो आहे? ही कहिड़े मक़सद जे लाइ तू एॾो वॾो ख़र्च कयो आहे? तो ही नारा लॻराया, तू ही रैलियूं कढायूं, तू माण्हू गॾु कया, ही पेट्रोल ख़र्च थियो आहे, तेल ख़र्च थियो आहे, जनरेटर हलिया, ही बल्ब बत्तियूं ॿरियूं, ही लाइटूं लॻियूं, ही झंडा खया विया। हिते हेॾी वॾी गर्मी में मंझंदि टाक जो तव्हां ही लकड़ा लॻाया हूंदा, ही झंडा लॻाया हूंदा, तव्हांजा पेर सड़िया हूंदा, तव्हांजो मथो टिचकियो हूंदो, तव्हांजी पुठी खे पघर आयो हूंदो, तव्हांजो वजूद सॼो पघर में पियो हूंदो। इहा भी उम्मीद न आहे त कोई परी पघर को असां सुकाईंदासीं त ॿ ॾोकड़ असांखे मिलंदा। इहा भी न, बल्कि अञा भी ख़र्च कंदासीं। ही एतिरो वॾो ख़र्च, एॾी वॾी तकलीफ़ कंहिंजे करे थी बर्दाश्त कई वञे? असां हर मुसलमान खे इहो यकीन आहे ही उन यार जी खुशबू, उन यार जी खुशी आहे जंहिंजे हिक झलक ॾिसण जे लाइ मलाइक मस्तान लॻा पिया आहिनि, हूरूं हैरान लॻियूं पियूं आहिनि। अल्लाह जा नबी दस्त पे दुआ आहिनि। यूसुफ जहिड़ा हसीन जमील जंहिंजी हिक झलक ॾिसण सां सॼो ॾींहुं ॾुकर वारनि जूं बुखूं
लही वञनि पियो वरी ॿिए ॾींहुं दीदार कनि पिया त सॼे ॾींहं जी बुख लही वञे पई। मुंहिंजा दोस्तो उहो यूसुफ अलैहिस्सलाम जंहिंजे दीदार करण सां मिस्र जूं औरतूं पंहिंजूं आङिरियूं कपे पियूं छॾनि, उहो यूसुफ बि रसूलुल्लाह जो इंतज़ार करे रहियो आहे। सुभान वाह वाह, उन्हीं जो इंतजार पियो करे, उन्हीं जे दीदार जे लाइ मुंतज़िर उन सोने महबूब जो मां दीदार कया। मुंहिंजा दोस्तो सभई इंतजार कंदा रहिया, असां के को इंतजार कोन करायो वयो, बगैर इंतजार जे असां के सोहणो रसूल करीम रब करीम अता फरमायो। सुभान, बगैर इंतजार बगैर इंतजार जे अल्लाह ताला जदा पंहिंजो सोहणो महबूब असां के अता फरमायो। अब आप खुशी करना असांजो हक आहे या कोन्हे? उन सोने महबूब जे अचण ते असां एतरी भी खुशी न कयूं जो घर जे मथा को झंडो लगाए सके फड़काए सके। छा असां के एतरी भी खुशी करण जो हक ना है जो असां लड़ी लगाए सगूं, मोटरसाइकिल ते झंडो मीलाद जो लगाए सगूं, या असां का हिकड़े ॾींहुं महफिल सजाए अल्लाह जी तारीफ कयूं, शुक्र कयूं, मदीने वारे घोट जी तारीफ कयूं, उन जूं वसफूं ई नातू पढ़ूं, कुरान जी तिलावत कयूं, बाद में पो खुशी में असां नंगर न्याज तक़सीम करे सभिनी नंढन वडन के नंगर खारायूं। अब छाजोवा सोने महबूबन करीमन जे अचण ते अल्लाह जो शुक्र अदा करे असां तक़सीम करे रहिया। छा असां के एतरो भी हक ना है जो अल्लाह जो शुक्र अदा करे सके? सोने महबूब जे अचण ते को खुशी जो इजहार करे सके। आओ फकीरो, ही मीलाद शरीफ अल्लाह नसीब में कयो। उम्मत त घणी आ, कई फिरका उम्मत जे अंदर थी वया, पर मीलाद नसीब सिर्फ ऐं सिर्फ अहले सुन्नत व जमायत खे आहे। जेके कल ताईं मीलाद के हराम चवण लगा, नऊज़ बिल्ला एड़ा एड़ा लफ्ज़ चवण लगा, ज़ुबान लुॾे थी। ईमान डके थो असांजो मीलाद जे लाइ जेके लफ्ज़ चवण लगा, हिया हुआ मीलाद। हाणे अॼु उहे सागा उहे मुला उहे चवंदा बा मीलाद के हराम कयो आहे, मीलाद कजे कंहिं जाइज़ नाजाइज़ कयो आहे। अबा मीलाद महबूब जे अचण जी खुशी आहे, रसूलुल्लाह जे अचण जी जेको खुशी न करे सो मुस्लमान ई कोन्हे को। पंहिंजूं फतवाऊं पंहिंजी गिचीअ में, हाणे जे खुशी नथा कनि त मुस्लमान नथा थियनि। मालूम थियो त मुस्लमान आहे त अहले सुन्नत व जमायत जो ही आहे, जेको सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तशरीफ आवरीअ ते खुशी जो इजहार करे रहियो आहे। हाणे जेको न ख़र्च थियो, असां दोस्तन का पुछो न जेको खर्च हर साल कन पिथा, अदे हाशिम का पुछो, बियन दोस्तन का पुछो, साथियन का पुछो, हर साल खर्च कन था, भला कदा खोटा है नहीं है? पुछो उनन का कदा खोटा है? अल्लाह अल्लाह वधाए, अल्लाह वधाए। खुशी अल्लाह जो शुक्र अदा कंदे रब करीम जल जलालू जी रहमत ते खुश थी दे, अल्लाह जल जलालू जे फजल ते खुशी कंदे मानू केतरो भी खर्च करे न, इहो इसराफ में दाखिल ना है, यो अल्लाह जे शुक्र में दाखिल है, इन्हीं जो अल्लाह ताला अजर अता फरमाइंदो आहे।
एकड़ो हुंदो आहे इसराफ यानी जरूरत का वधिक खर्च करण। अल्लाह उन्हीं का मना फरमाया। एड़न मानुन के अल्लाह ताला कुरान करीम में शैतान जो साथी कोठियो आहे। जरूरत का वधिक जेके खर्च कन था है खर्च करे रहियो आहे। पर अल्लाह जो शुक्र अदा कंदे रब जी के नेमत ते फजल ते रहमत ते अल्लाह जो जड़ा मानु शुक्र थो अदा करे उन शुक्र में केतरो भी खर्च करे ना ओ इसराफ ना है। ओ रब जो शुक्र आहे ऐ उन शुक्र ते अल्लाह ताला अजर ई सवाब अता फरमाइंदो आहे। जेकॾहिं इन जाते ॿ बल्ब लगाया वञनि त उही रोशनी असां के ॾेई सघंदा। हिकिड़ो हेॾे हुजे ॿियो होॾे हुजे त सॼे हिन पंडाल जे अंदरि रोशनी ॾेई सघे थो। इहा ज़रूरत आहे। उन खां वधीक जेकॾहिं बल्ब लगाया वञनि त इहो इसराफ थो थिए यानी ज़रूरत खां वधीक लगाए वियो इहो इसराफ आहे। पर अल्लाह जल जलालू जो शुक्र अदा कंदे ख़ुशीअ जे अंदरि ही त असां ही ॾह कोखनि बल्बनि जो लगायो आहे। जेकॾहिं 1000 बल्ब लगायो न त बि अल्लाह ताला 1000 बल्बन जो सवाब अता फरमाइंदो। छो ये सब शुक्र में लगाया विया, शुक्र में लगाया विया। जेकॾहिं असां छोलन वारो भत करे ऐं जमात खारायूं त बि पेट भरे वेंदा। जेकॾहिं मुर्गी विझी करे असां इन खे खारायूं त बि पेट भरे वेंदा, बुख लही वेंदी। पर जेकॾहिं उन्हीं जाइ ते असां अञा भी बेहतरीन खाधा कयूं, आला किस्म जा खाधा कयूं, मानी वगैरह कयूं, सुठे नमूने सां इन माण्हुनि खे असां खारायूं। छाजे करे था खारायूं? मिठो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन आया उन अचण जी ख़ुशीअ में असां उन जे उम्मतन खे नंगर कराए रहिया आहियूं। रब जो शुक्र अदा करे रहिया आहियूं त हिक हिक चांवर शुक्र जो आहे। हिक हिक चांवर जी अल्लाह तबारक व तआला असां खे सवाब भी अता फरमाइंदो त अजर भी अता। जेतिरो भी खर्च अल्लाह करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो कुल बिफद्लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ्रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। जेंजे भी कन्नन ते अल्लाह जे कुरान जो आवाज पहुतो हथ मथे खणी करे सुभान अल्लाह चवे। अल्लाह जल्ल जलालु इरशाद फरमायो कुल बिफद्लिल्लाहि व बिरहमतिही। ओ मुझा सोना तमा इरशाद फरमायो त अल्लाह तबारक व तआला जे फजल ऐं उन्हीं जी रहमत ते फलयफ्रहू खूब खुशियों कन्ना, खूब खुशियों कल। अल्लाह ताला जदा इन मोमिनन के रहमत दिए, इनन के पंहिंजो फजल अता फरमाए, इनन जे मथा पंहिंजी नेमत फरमाए। पो महबूबन करीमन के अल्लाह ताला हुक्म फरमायो अमा ऐलान फरमायो त फलयफ्रहू खूब खुशियों कल। मुंहिंजा दोस्तों कुछ भी ते कैद लगायल ना आहे त रात जो खुशियों कयो या ॾींहं जो कयो, सुबुह जो कयो या शाम जो कयो, थोरियूं कयो या घणियूं कयो, उन खुशी के अंदर केतरो तव्हां जो खर्च थी रहियो आहे। को भी कैद अल्लाह ताला न लगायो आहे। रब करीम फरमायो त खूब खुशियों कल, पिया खुशियों कल, पिया खुशियों कल हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। ये तमा जो खुशियों करण अमा जे गद कयल मालन का भलियों आहन। अमा
तवा जेको माल कद करे रखंदा आयो त सुभाणे असा के कम में ईंदो कदा ओ माल तवा जो जाया भी थी विंदो आ चोर भी खणी विंदो आ औलाद के मथा भी खर्च थी विंदो आ पंजे मथा भी खर्च थी विंदो आ दोस्त जे मथा भी खर्च थी विंदो आहे पंजे घर में भी खर्च थी विंदो आ पर मोजा दोस्तो जेको माल अल्लाह जल जलालो जी नेमत ते शुक्र अदा कंदे खर्च थी वने अल्लाह जल जलालो फरमाइंदो आ ते इहो तवा जे लाए भलो आहे। सरकार जी आमद खत्म ते घणे महबूब जी आमद मदनी जी आमद मक्की जी आमद लजपाल जी आमद इहो तवा जे लाए भलो आ त तवा अल्लाह जी राह में खर्च कयो ऐ जको तवा रब जी राह में खर्च कयो वा इहो अल्लाह जल जलालहू तवा के बीणा डहूणा सतहरूणा करे वापस मोटाए नथा फरमाए। इहे न को तवा खुटी विंदो अन्या भी रब करीम तवा के घणो ॾींदो। मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाह उन्हनि माण्हुनि जो मिसाल जेके अल्लाह जी राह में खर्च कंदा आहिनि चओ सुभान अल्लाह। अल्लाह जी राह में खर्च करे रहा है यारो ही के जी राह में खर्चा हे नंगर नियाज़ी अल्लाह जी राह में आ उन्हीं जो शुक्र अदा था कयो जो अल्लाह से असा के एड़ो सोनो महबूब अता फरमायो आहे। अल्लाह फरमायो जेके अल्लाह जी राह में खर्च कंदा आहिनि उन्हीं जो मिसाल का मसल हब्बतिल अंबतत सबअ सनाबिल उन्हीं जो मिसाल उन दाने वांगुरा जे 7 संग फुटाया फी कुल्ली सुंबुलतिन मिअतु हब्बा हर हिक संग जे अंदर 100 दाना आयल पोखई त हिकड़ो पर उन्हीं मजा 7 संग निकता आयल हर संग जे अंदर 100 दाना जदा लुणे थो त 700 दाना थो खणे पोखो तिकड़ो कणो हुई 7 संग उन्हीं मंझा थिया हर संग जे अंदर 100 दाना थिया 700 दाना थिया तमा अल्लाह ताला जी राह में मिलाद जी खुशी में हिकड़ी देग खैरात कया अल्लाह तबारक व तआला अमा जे खाते में 700 देगन जो सवाब लिख दो 700 देगन जो सवाब लिख दो अमा इन वक्त में रैली में हजायो यो भी अल्लाह ताला जो शुक्र अदा कंदे मिठे महबूबन करीम जी सना सराह कंदे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज्जत और ताजीम और तौकीर के बुलंद कंदे अमा एतरो वडो खर्च कयो आए जेकना तमा पंजे मोटरसाइकिल में पंजी गाड़ी में जेकना तमा 100 रुपए जो भी तेल विधोआ तपो हिकड़ो रुपयो तवा जो 700 जे बराबर है। अल्लाह करीम जल जलालू तमा जे खाते में एडो वडो सवाब लिखराए छदींदो एडो वडो सवाब तमा के अता पियो थींदो पर रब्बुल आलमीन जल जलालु इरशाद फरमाइंदो आ वल्लाहु युताइफु लिमन यशा अल्लाह तबारक व तआला जिन जे लाए घुरे इन 7 सवन के भी पीणो करे अता कंदो आहे 7 खे भी वरी डबल फरमाए छदींदो वल्लाहु युदाइफु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम। जो मिलाद में आयो वासो हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह। बेटा सरकार सही रहमतुल्लाह ताला ले इन आयत करीमा जी तर्जुमानी फरमाया त दिनो किन्नो नथिए दिनो किन्नो नथिए वेतर
थिए घणो समाई जे त संग थिए पोख जे हिक कणो पो सखी मटर चणो जिए भेल तिए भलो थिए जिए भेल जे तिए भलो पो थिए सखी जिए लुटाई दो वने तिए अल्लाह तबारक व तआला पंहिंजे गैब मंझाउनी के अता फरमाई दो वने मुंहिंजा दोस्तों अल्लाह सुब्हानहू व तआला जी राह में माण्हुनि सॼो महीनो मीलाद शरीफ पे कयो आहे झंडियूं पे लगायो बल्ब पे लगाया खुशियूं पे करियूं मस्जिदूं पे सिंगारियूं घटियूं पे सिंगारियूं रोड पे सिंगारिया केॾीमहिल हेॾां रैली भी अचे केॾीमहिल हेॾां रैली भी अचे केॾीमहिल हुन चौक ते जलसो केॾीमहिल हुन मस्जिद में जलसो केॾीमहिल हुन जी औताक ते जलसो आहे रात ॾींहं महफ़िलूं हली रहियूं आहिनि लतीफ़ सरकार सही रहमतुल्लाह ताला ले फरमायो त जाम तमाची आइयो यारो वरी थी वराण की झुर बिन्ही कंधिए रातो डी हरहान अज परची वेठो पाण मरकल मच्छी वारियो अज पाण परची असां साण वेठो आ अज कुर्ब करे असां साण आयो आ छो जो जाथे मिलाद शरीफ जी महफिल सजाई वेंदी आ अहले सुन्नत व जमायत जी अकीदत मोहब्बत त उन जाय ते मदीने वारा घोट पंहिंजी करम नवाज़ी फरमाईंदा आहिनि बेटे सरकार सही पे फरमाए त भली आए भला पिरी तकरी पे आयो हाने तवाने सुभान अल्लाह सही फरमान पे त भली आए भला पिरी जानी शाल जी एड़ा पैर पिरी तजा तो दिहाड़ी दी अखे आई आहे तात तव्हांजी सुना अखिन के भी तव्हांजी ताता हिय के भी तव्हांजी ताता अवांजी जरूरत आए अवांजी आस आए सुना एड़ा पैर तवा रोज दियो रोज मिलाद जो महफिलों हुजन मुंजा दोस्तो ये मिलाद पाक जो महीनो असा चवंदा आहियूं रबीउल अव्वल शरीफ अज उन्हीं जी आखिरी रात आए पंहिंजी पुजाणी ते त पहुचण वारो आ रबीउल अव्वल भली पूरो थी वने लेकिन रसूलुल्लाह जो मिलाद क़यामत ताईं हलंदो सुभान अल्लाह नारे तकबीर अतमत के नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी दरबार आलिया बियड शरीफ मुर्शिद साहिब मुफ्ती खलील अहमद जान बेतमद गणी सरकार जी आमद महबूब जी आमद मदनी जी आमद सोहणे जी आमद बेटे सरकार से रहमतुल्लाह ताला ले फरमायो तबारो चा भी आप घना खोड़ बारो चा आया खोड़ दुनिया में पैगंबर आया पर कहजा इए मिलाद पंहिंजी उम्मत कोन मल्हाया जी रसूलुल्लाह जी उम्मत मिलाद के नबी जी उम्मत एड़ा मिलाद कोन मल्हाया जी रसूलुल्लाह जी उम्मत मिलाद मल्हाए रही आ मिस्र शरीफ यासी उन्हें का पो बगदाद शरीफ इराक शरीफ यासी उते अंबिया इकराम अलैहिस्सलाम जो मज़ार ॾिठो सैयदना सालेह अला नबीना वाले सलाम जी मज़ार सैयदना यूनुस अला नबीना वाले सलाम जी मज़ार बिन नबियन सगोरन जो सैयदना यूशा बिन नून अलैहि सलाम जी मज़ार खोड़ नबियन सगोरन जो मज़ारूं उते मज़ारन जो दीदार कया से कुबा ठया पिया आहिनि ऐं उते कालीन विछाया पिया आहिनि वॾा इंतजाम लगा पिया आहिनि अंबिया इकराम अलैहिस्सलाम जो मज़ारूं मां जॾहिं अंदर पहुतुसि मुंहिंजो ईमान पियो ॻाल्हाए मुझी दिल भी ॻाल्हाए अंबिया इकराम अलैहिस्सलाम जी
दरबार में सलाम अर्ज करे चवा पियो तमा अल्लाह जा पैगंबर आयो ही असा के यकीन असा जे कुरान असा जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा के बुधायो त अल्लाह जा नबी पंजे मज़ारन जे अंदर जिंदा हुंदा है हयात हुंदा है अमा जिंदा आयो मुझे सलाम बुधी रहा आयो मां तमा जो जवाब नथो बुधा लेकिन करम नवाजी सा तमा मुखे सलाम जो जवाब ही दिनो हुंदो तमा जो भी उम्मतियों होयो तमा जी उम्मतियों अलहे कादे वयो अज तमा जे कुब नहीं दरबार जी खिदमत करण वारा मुझे नबी अचा तवा पे दुआऊं घुरियो तो मौला इन नबी जो उम्मती बना हाने दिसो था ते ही उम्मत भलारी तवा जे दरबारन जी खिदमत करे अवा जे मज़ारन जी खिदमत करे अवा जे बांधेड़न जी खिदमत करे उनन सा सुठा सलूक करे ही उम्मत भलारी तवा जे लाए शबो रोज दुरूद और सलाम भी पढ़े तवा जे लाए दुआ भी थी घुरे यकीन है त तवा जी दिल भी पंजी उम्मत का वधिक रसूलुल्लाह जी उम्मत सा राजी है ठहरेला इन उम्मत सा तमाजी दिल है इन उम्मत सा तमाजी हिकड़ा नबी दुआ था घुरन पर टोटल नबी हिन उम्मत जे लाए भलाई जी बख्श जो दुआऊं करे रही इते त कन था पर क़यामत जे ॾींहं भी क़यामत जे ॾींहं भी जॾहिं न अल्लाह तबारक व तआला नबीन सगोरन के फरमाईंदो तवा पंहिंजी उम्मत के तबलीग कई हाँ से असा कई आ उम्मती चंदा न से असा के तबलीग कई कानो जेके मुनकिर हा उए मञण वारा न जेके मोमिन हा जिन ईमान आंदो हुओ उए न मुनकिर जिन इनकार कयो हो नी वक्त में त क़यामत में भी इनकार कंदा अल्लाह सा कूड़ गलाए असा के का तबलीग कान थी अल्लाह करीम जल जलालू फरमाइंदो नबियो ई तवां जे खिलाफ ता था कन अंबिया इकराम अलैहिस्सलाम चन साईं असा सच्चाइयों तो सा कूड़ की हणदा तू समीउ बसीर है तू बुधी तो तू दिसी तो असा के मोकलियो ही नहीं जला तबलीग कर असा के तरह तरह जो तकलीफों दिनौ सब बर्दाश्त कयो सो तुझे पैगाम पुजाण के खातिर किन के बाह में विधो किन के करट साण मथे का आखिर तई चीरियो वियो किन के पानी जे अंदर बुडायो वियो किन के शहीद कयो वियो कई अंबिया इकराम अलैहिस्सलाम और जकंदा मौला असा सब कुछ तुझे खातिर बर्दाश्त कयो तू समीउ बसीर तू असा जे हाल का वाकिफ है ई कूड़थाण मुंजी उम्मतियों चोंदी मौला जेकरा ही नबी सगोरा सच्चा है त पो चौथ को शाहिद पेश कर तन को शाहिद तपो अंबिया इकराम अलैहिस्सलाम चंदा हा या अल्लाह असा जा शाहिद है असा ना शाहिद असा शाहिद पेश कंदास ओ चंदा भली शाहिद चंदा साहब दिसू केड़ा केर था चे शाहिदी दे अंबिया इकराम अलैहिस्सलाम चंदा त या अल्लाह जल जलालु तुझे आखिर ज़मान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत असा जी शाहिद है तुझे सुने नबी जी उम्मत असा जी शाहिदा असा शाहिदी थाजू वे बाबा असा शाहिदी थाजू असा जा ही शाहिद है अल्लाह करीम जल जलालो इन उम्मत के घुराइंदो उम्मती अचो ही उम्मत पहुंची विंदी सुभान अल्लाह करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो वकज़ालिका जअलनाकुम उम्मतन वसता इन्हीं जे करई त असां तव्हां के भलारो उम्मती बनायो आहे विचोलो उम्मती भलारो उम्मती वकज़ालिका जअलनाकुम उम्मतन वसतन लितकूनु शुहदा अलन्नास वयकून अर्रसूलु अलैकुम शहीदा
अल्लाह जल्ल जलालो पे इरशाद फरमाए मां तमा के विचोलो यानी बेहतरीन उम्मती बनायो वा इन्हीं जे करे जो तमा मानन जा शाहिद थियो क्या मजदी ही भलारी उम्मत शाहिदी दीदी मौला सा सबई शाहिदी देई रया आयो त बेशक हिनन नबियन सगोरल पंजन उम्मतन के तबलीग कया हक सच बुधायो है। अल्लाह फरमाए तो हाने शाहिद अची वया हाने छा ख्याल आ उम्मती चौंदा या अल्लाह अजब जी गाल हा असा अग में थियासी ही आया आखिर जमान में ही पोए जेके आया से था असा जा शाहिद थन सही शाहिदी तुजा अखें डिठी कन्ने बुद्धि महल ते मौजूद महल ते मौजूद हुजे अखिन सा दिसे कन्नन सा बुधे वक्त ते महल ते सरजमीन ते उते माके वक्त मौजूद हुजे ओड़ो शाहिदी जे ही जावा पोइ जो पी कोन जाओ डाडो कोन जाओ तड़ डाडो कोन खड़ डाडो कोन जड़ डाडो कोन तड़ डाडो केर भी कोन सही हले कद हम पैदा थिया हाने था सन मथा शाहिदी जे अल्लाह फरमाई दो हिन उम्मत भलारी के उम्मतियो तमा शाहिदी ते दिनी पर केड़े आधार ते तमा शाहिदी दी ओ तवा जे मथा इतराज कर बैठा है इन नबियन जा शाहिद मारण की कोशिश पे है शाहिद मरी पे तो केस खटे भी दो ना सही बात में था इतराज करे वे ही रहा केड़े आधार ते तमा शाहिदी दिनिया ये उम्मत भलारी चंदी मौला गाल सही है वाकई असा बात में आसे न महल ते न मौके ते न असा कन्ने बुद्धोसी न अखे दिठोसी ते छा छा थी रयो असा कौन होसी पर असा तुझे सोने नबी जी जुबान मा बुधो आहे असा के यकीनात सच फरमायो नबी हक फरमायो असा के पंजे अखे दिठे ते एतरो इतबार ना है जतरो रसूलुल्लाह जी जुबान ते असा के इतबार आ सुने रसूल चयो असा उनी का गाल बुधिया त सबनी नबियन तबलीग कई आई एड़ी गाल तुझे कुरान में भी आ है असा मजोसी असा शाहिदी था जो त नबी सच्चा उम्मती कूड़ा तदा हु उम्मती चौंदा साईं जकना पंज नबी का बुधाई तन भला नबी न जो एड़ी शाहिदी दी दो उम्मतन हिन का हिन उम्मत का अल्लाह से पूछ दो चा तवा जो नबी सगोरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या शाहिदी दीदा मौला हु तो जो महबूबा उन असा के बुधायो असा के चंगी तरह याद है साईं हिंजर वक्त में भी शाहिदी दीदा हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवा फरोजत दीदा वयकून रसूल अलैकुम शहीदा रसूल तमाने मथा हाने शाहिदी दी दो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बस शाहिदी दीदा बा एकड़ी शाहिदी ही दीदा त मुंजी उम्मत शाहिदी ॾियण जे क़ाबिला मुंजी उम्मत कूड़ न ॻाल्हायो सच थी चवे बी शाहिदी ही थो ॼा हिजा नबी जा उम्मती कूड़ था हणन सब नबी सच्चा आहिनि सभिनी खे तबलीग कई हाणे इते टोटल ए जेके बिरमू मल हुआ कोडू मल हुआ ये जेके पुराना जेके नबिया मञन नबियन सगोरन के ओए वाणिया काफिर मुशरिक मजूसी ओए जेके नबिया मञन अंबिया इकराम अलैहिस्सलाम सब खामोश कंद चुका है कह के जुर्रत न थींदी जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में चवे त साईं ही तो ने वक्त में हुओ ही कोन हाणे शाहिदी थो जे शाहिद उहो जो महल ते मौजूद हुजे क़यामत में त काफिर भी मनीदा त नबी हर जाय ते हाजिर भी आहे त नाज़िर भी आहे तो कलमे पढ़न वारो नथो मनी त पंहिंजी किस्मत खे वनी चो क़यामत में त काफिर भी मनीदा त वाक़या पहिरो थी वया लेकिन नबी उहो भी ॾिसे पियो त छा दुनिया में थी रही टोटल अंबिया इकराम अबा जेको न शाहिद हुंदो आ उन सा जेको मुद्दई हुंदो केडो वडो प्यार कंदो आ पंहिंजे शाहिद साहब हो या न
वॾो उन सां प्यार कंदो आहे त पोइ उहो सभई अंबिया इकराम अलैहिस्सलाम हिन उम्मत सां प्यार कंदे हिते भी प्यार था कनि क़यामत में भी हिन उम्मत भलारी सां प्यार था कनि बेशक अंबिया इकराम अलैहिस्सलाम आया वडन शानन वारा मानन वारा ताजन वारा नाजन वारा किताबन वारा सहीफन वारा उन्हनि खे अल्लाह ताला हुस्न ॾिना मिल्कियतूं ॾिनियूं अल्लाह ताला उनखे उम्मतूं ॾिनियूं उन्हनि खे किताब ॾिना उन्हनि खे कानून ॾिना पर बेटा ही सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमायो त बारो चाबियाब घणा मुझो पुन्हो सिर सभिल बारो चाबियाब घणा मुझो पुन्हो सिर सभिल चांगे ते चढ़ी करे कंदो बड़ विलियल मथा माज़ूरल होत धरी दो हथड़ा माज़ूरन जे मथा गुनाहगारन जे मथा बिनी जानन जा सरदार पंजी रहमत शफकत वारा हथ मुबारक घुमाईंदा मदीने वारे घोट जा शफकत वारा हथ खजी वया त बिनी जानन में बेड़ाई पार थी वेंदा सल्लल्लाहु या रसूल अल्लाह कंहिंजी ज़बान खामोश न रहे बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह करीम जल्ले जलालो मिठे महबूबन करीमन जो मीलाद बयान फरमायो वा कना महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत के मुखातिब थी करे रब पियो मीलाद बुधाए हबीबन करीमन जे अचण जी गाल पियो बुधाए कदा काफिरन के मुखातिब थी करे बुधाए कदा टोटल इंसानियत के मुखातिब थी करे अल्लाह जल्ले जलालो फरमातिया अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम सबनी इंसानन सा अल्लाह ताला मुखातिबा त तमा सबनी जे तरफ मुझो सुनो महबूब मौजूज़ो बनजी आयो है कदा यहूद ने नसारन सा मुखातिबा है पर हिन जाए ते अल्लाह तबारक व तआला मिठे महबूबन करीमन के संदन मीलाद बुधायो है सोना दुनिया वारन के तमा जो मीलाद बुधायम अंबिया इकराम के आलमुल अरवा में बुधायम टोटल इंसानियत के बुधायम मलाइकन के हैवानन के कायनात के तमा जो मीलाद मो बुधायो आहे हाने तमा जे सामो तमा जो रब तमा के मीलाद बुधाए रहो आहे मीलाद तमा जो आ यानी मीलाद माना अचण जो गालियो पैदा थियण जो गालियो हबीबन करीमन जे तशरीफ आवरी जो गालियो रब करीम तो फरमाए तो मुझा सोना अमा मुझे मुखातिब आयो मां तमा जे सामो आया हाने तमा जे अचण तमा जे तशरीफ आवरी यानी बियन लफ्जन में चमा तमा जो मीलाद तमा जे सामो तमा जो रब तो बयान करे या अय्युहन नबी ए नबी गैब जे खबरन वारा सुभान अल्लाह अल्लाह जो कलाम बेमिसाल है कई दुनिया जा तर्जमा थियन लेकिन वो जो कलाम जो पंजो अंदाज आ वो के तर्जमे में वो अंदाज मिठास नथो अची सके पर वरी भी उनी जो तर्जमो आहे कलाम भी बुधो तर्जमो भी बुधो अल्लाह जल्ल जलालो पे फरमाए त ए नबी या अय्युहल नबी ए नबी इन्ना अरसलनाका बेशक असा तमा के रसूल करे मोकलियो केड़ी तरह मोकलियो नबी बायो
रसूल भी आयो किया तमा के मोकलियो आ अल्लाह जल्ल जलालु इरशाद फरमायो शाहिदों मुबश्शिरों नज़ीरा शाहिद बनाए करे मोकलियो है अवा शाहिद आयो शाहिद बनाए करे तवा के मोकलियो आए व शाहिदों व मशहूद अल्लाह तबारक व तआला फरमायो मुखे शाहिद जो भी कसमा ऐ जंहिंजे बारे में शाहिदी दिनई उन्हीं जो भी मुखे कसमा है थोरो वा मां जल्दी जल्दी कदो थो वना इशारा कदो थो वना तो एडो वडो शाहिदा जो अल्लाह तबारक व तआला के उन शाहिदी जी शाहिदी बणी वई जिनजे लाइ शाहिदी नहीं उहा उम्मत बणी वई रब थो फरमाए इन शाहिद जो भी कसमात जंते शाहिदी नहीं उनी जो भी मुखे कसम अल्लाह अल्लाह सुने रसूल जो तो कसम आ पंहिंजी भलारी उम्मत जो भी मुखे सुभान अल्लाह फरमात मां तमा के शाहिद करे मोकलियो सोना बियो मुबश्शिर खुशखबरी दीदर करे मोकलियो तमा खुशी जो खबरू मानुन के दीदा रहो खुशी जो खबरूं दींदा रहो मानुन के सुठियूं सुठियूं गालियों जिसा मानु खुश थी वनन एडियो खुशी जो खबरूं बुधायो खुश कयो मानुन के अवा के मोकलियो ही नहीं जला तो जो मानुन के खुश खबरियों दियो बियो व नज़ीरा अल्लाह जो खौफ रब जो डप बुधाइण वारो कुछ तर्जमन माना कया है ड्रप जारी दड़ तवा के असा मोकलियो खुशखबरी दी दड़ ऐं ड्रप जारी दड़ या ड्रप जारी दड़ लेकिन आला हजरत इमाम अहमद रजा खान बिरेलवी रहमतुल्लाह तआला ने तर्जुमो फरमायो अल्लाह जो ड्रप बुधाई दड़ नबी पान ड्रप न थो दिए नबी ड्रप न थो जारे नबी कोन थो ड्रेजारे अल्लाह तो अल्लाह जी गाल तो बुधाए त अल्लाह खां ड्रिजो नबी तो खुशखबरी देई रहियो नबी खुशखबरी थो जे अल्लाह ताला फरमात मुंजा सोना हाने बुध त मां तवा जो मीलाद तो तवा के बुधाया तवा के मुकिय सिंगारे मोकलियो केड़ी तरह मोकलियो नबूवत जो ताज दई करे मोकलियो मां रिसालत जी चादर पाराए तवा के मोकलियम अवा के शाहिद बनाए मोकलियम अवा के मुबश्शिर करे मोकलियम अवा के नज़ीर करे मोकलियम वदाइयन इलल्लाहि बिइज़्नि ऐ अल्लाह जे इज़्न सा अवा के मां इनी करे मोकलियो आ त मानुन के अल्लाह जी दावत दियो अल्लाह जी दावत दियण वारो करे मोकलियो आ अब जकदा तुझे घर में शादी आ भाव जी शादी आ पुत्र जी शादी आ तो दावत दियण जे लाइ को माण्हू मोकलींदे एड़ो माण्हू मोकलींदे जेको तुझो करीब वेझो हुजे पंहिंजे तुझे घर जो माण्हू हुजे उन्हीं के मोकलींदे त तू वनी करे मुझे तरफ का मां घर जो वडो आया तू मुझे घर जो फर्द आए वनी तू दावत देई आ ओ वनी दावत देई इंदो अल्लाह करीम जल जलालू पे फरमाए ओ मुझा सोना इन दुनिया जे अंदर पंहिंजी दावत जे लाए मो तव्हां के चूंडियो आहे छो जो मुझे हरीम कुदस में को भी न आयो न इची सखंदो जिब्रील न मीकाईल न आदम अलैहिस्सलाम न नूह अलैहिस्सलाम न मूसा अलैहिस्सलाम रुगो झलक दिसण जे लाए पियो इलाज करे मां उन्हीं के दीदार भी कोन करायो पर पंहिंजे दरबार में तव्हां के घुरायो थम तव्हां मुझे हरीम कुदस में रहण वारा आयो तंजे करे तव्हां के चूंडियुम त तव्हां वनी मुंहिंजी दावत माण्हुनि खे दियो वदाइयन इलल्लाह
अल्लाह ताला जे तरफ सदींदड़ दावत दींदड़ करे तमा के मोकलियो आ वसिराजम मुनीरा ऐं चमकाईंदड़ सिज बनाए करे तमा के मोकलियो आहे। सुना एतिरियूं तमा के खुशखबरियूं आहिनि, एतिरो तमा जो मीलाद मो बयान कयो आ त कीअं तमा के दुनिया जे अंदर सां मोकलियो आ, तमा के खत्म नबूवत जा ताज ॾिनासे, तमा के रिसालत जूं चादरूं ॾिनियूं से, तमा के शाहिद बनायो से, अमा के मुबशिर जा सहरा बधा से, अमा के नज़ीर जा सहरा बधा से। सुना तमा के दाई इल्लाह जा इज़्न तमा के ॾिना से, अमा के सिराज बनायो से, अमा के असा मुनीर बनायो आहे। सोना ही दुनिया में अचण खां बाद न बल्कि साहड़ जा सिंगार अण लेखिया अग हुआ नका कुल फयकून हुई नकाबी पचार मलकनिया महद हुई तहिया जी तवार नको सिज चंद्र हुओ न कतियल संदी कतार तॾहिं मोहब्बत साण में हार लायाई लतीफ चवे। अल्लाह सरकार दी आमद, अतमतगन महबूब जी आमद, मदनी जी आमद, लजपाल जी आमद, सोने जी आमद, जमायत अहले सुन्नत, उलमा अहले सुन्नत। ताहा वाला ताज है पांदा मिठड़ा मुज़म्मिल चादर है चांदा। जंजी दिल ठरी सो हथ मथे खड़ी करे ताहा वाला ताज है पांदा मिठड़ा मुज़म्मिल चादर है चांदा। तेरी सूरत सुभान अल्लाह मथु मनवत माशा अल्लाह। तेरी सूरत सुभान अल्लाह मथु मनवत माशा अल्लाह। तेको सजदा सभई सिंगार मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा मेरी आस पुजा। दिल दम दम दाहा कर दी दिल दम दम दाहा कर दी निसात काई सर्दी निसात काई सर्दी मैं कुमत ने करा दीदार मेरी आस पुजा ओ मेरी आस पुजा असादी आस पुजा। सुभान अल्लाह बैद में सुभान अल्लाह सुभान। सुने महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह करीम जल जलालु एड़ा सिंगार अता फरमाया। चो सुभान। हबीब करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके रब करीम तो इरशाद फरमाए तो सोहना हाणे तू जो तव्हां जो मीलाद तव्हां जे आडो तव्हां जो रब बयान करे रहियो आहे। केड़ा तमा के हुस्न दिना से किया तमा के सोहणो सिंगारियो से सोना तमा के एतरा सिंगार दई करे दुनिया जे अंदर जदा तमा के मोकलो आ ओ मुजा सोना हबीब दुनिया में जदा तमा आया हो तमा दुनिया जे अंदर अचण का बाद पंजी उम्मत के आने खुशखबरी भी दियो भली गाल भी पंजी उम्मत भलारी के बुधाए छजो। रब्बुल आलमीन जल जलालु इरशाद फरमायो वबश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फद्लन कबीरा।
सोना पंहिंजी उम्मत के खुशखबरी भी दियो, हे मुबारक भी दियो, बशारत भी दियो। मुंहिंजा सोना पंहिंजी उम्मत के ही गाल बुधायो, व बशिरिल मुमिनीन, ऐ मोमिनन के बशारत जो बि अन्न लहुम मिनल्लाहि फद्लन कबीरा। बेशक इन्हनि मोमिनन जे लाए अल्लाह तबारक व तआला जी दरबार में बड़ो फजल तैयार लगो पयो आहे। बड़ो फजल अल्लाह ताला तैयार कयो आ। हिन उम्मत भलारी साण फजल थींदो, अदल भी हक आहे। अल्लाह तबारक व तआला अदल भी फरमाइंदो आहे। पर भिटाई सरकार से अग में ही अर्ज कयो त मौला अदल छुटा आ कर को फेरो फजल जो। मौला अदल साण मुझी जान कान छुटंदी, पर जेकना तो फजल फरमायो त तुंहिंजो फजल एडो वडो आ, एडो तुंहिंजो फजल वडो आहे जो उन्हीं तुंहिंजे फजल साण मुंहिंजी जान आजाद थी वेंदी। बेटे सरकार से रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइन पिया त पिंजायम न बहो मुखा पूणीअ जो पुछंदो, कपह जो हिकड़ो पहो भी मुको न पिनायो आ। अगे दौर जे अंदर कपह ॾिनी वेंदी हुई त ककड़ा कढी दियो, पो तमा के हेतरा ॾोकड़ ॾींदासे, पैसा ॾींदासे। मिशनू कोन होंदियो हुयो, मिलूं कोन होंदियो हुयो, माण्हुनि खे कपहूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। पो ककड़ा कढी करे साफ़ करे कपह उन्हनि खे ॾिनी वेंदी, माण्हू पंहिंजी मज़दूरी वठंदा। बिटई सरकार से रहमतुल्लाह तआला अलैह ओ मिसाल ॾेई करे फरमाइनि पिया अल्लाह तबारक व तआला ही हेडो वजूद मुखे अता फरमायो आहे। मुझे अखिन में गुनाहन जा ककड़ा, मुझी जुबान में गुनाहन जा ककड़ा, मुझे हथन में गुनाहन जा ककड़ा, मुझे दिल में गुनाहन जा ककड़ा, मुझे पैरन में गुनाहन जा ककड़ा। तो अल्लाह ताला वजूद दिनो आ त इनी मंजा गुनाहन वारा ककड़ा कडी पाक वजूद खणी अचो। यौम ला यंफउ मालू वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। क्या मजदी नकी के माल न फोड़ी दो, नकी पुटई के फायदो दीदा, फायदो तो उन्हें के थीदो जेको सलीम ऐं साफ़ दिल रब जी दरबार में खणी आयो। अल्लाह ताला वजूद दिनो, इन मजा कपड़ा ककड़ा कढी करे हे साफ़ करे असा के दियो त पो तमा के असा अजर दीदासे। बिटई सरकार साईं मिसाल देई करे फरमाइन पिया मां पहोई कोन पिनायो वा, हेतरो सरड़ो भी सजो वजूद त पंहिंजी जाइ ते, अञा अखिन जा ॾोह ई कोन बख्शराया थम, अञा अखिन जा ॾोह ई कोन छॾा थम, अञा ज़ुबान जा ॾोह कोन छॾे सघियो आहियां। साईं मिसाल ॾेई करे फरमाइन पिया त पिंजायम न पहो मुखा पूणीअ जो पुछंदो, कधी थींदी कान का जे ॾोहन ॾे ॾिसंदो, पर जे बख़्शिश ते ईंदो त पोइ कूड़ा छुटंदा केतिरा। कई काहिल छुटी वीदा, कई बदकिरदार छुटी वीदा, पर जदा बख्शिश ते अची वने रब करीम जल जलालो फरमायो तमुना जदा तुझी उम्मत जो वारो ईंदो न उनी वक्त में मां फजल पियो फरमाए। वाह वाह सुभान तराजी में ही कौन तुरिया, तराजी में ही न तुरिया। हाँ मुझा दोस्तों हित
दिल पंजे दिल पर यार मदीने वारे घोट सा लगा उन्हीं सान मोहब्बत कर वो खुशखबरी दई रहा है वो करम नवाजी फरमाए रहा है बिल मुमिनीन रऊफुर रहीम मोमिनन सान रऊफुर रहीम आयल मेहरबान आयल अल्लाह ताला अरहमुर राहिमीन मदीने वारा घोट रऊफुर रहीम आयल एडी वडी करम नवाजिया अबा जरा एड़ो सोड़ो महबूब मिलो तो पोछा सा खुशी बन कई असा हिकड़ो दी मिलाद में न मल्हायो ई त असन मता हक है जेको निभाए रहायो पर अन्या वडो हक जेको असा रसूलुल्लाह जो अदा न करे सगायो केतरो पुगोवा बस असा एतरो खुशी जो खणी इजहार कयो वा अल्लाह तबारक व तआला ही असानी थोड़ी खुशी भी पंजी अजीम बारगाह में कबूल फरमाए आमीन जो दोस्तों अल्लाह सुब्हानहू व तआला इन महफिल पाक के असा जे गुनाहन जो कफारो बनाए आमीन जो असानी हिदायत जो सबब बनाए रब्बुल आलमीन जल जलाल इन महफिल पाक के हमेशा हमेशा असा के असा जे औलाद के भी मल्हाइण जी तौफीक अता फरमाए जिन भी खिदमत कई उन जो खिदमतों पंजी बारगाह में कबूल और मकबूल और मंजूर फरमाए हाने एकड़ो दफो अलम शरीफ 3 दफा कुल हो अल्लाह शरीफ पर सा दुआ